बेवफा मांजे वफाएं कदे याद तिला आसे पछे ताजे अखियां में आसूड़ा प्यावसे मियाँ दादते से कोनी करया लेखा कुर्ब में। इन कलाम जो शायर इन कैसेट जो सिलेक्शन मास्टर मियाँ दाद समय जो गोठ जिमराड़ी जो वेठला मुझे सामो वेठो आ जानी मुझो फरमाश गोठ केरले होती पाड़ो खां वली मुंद रायमो जावेद रायमो गोठ लुकमानी खां लादाद रायमो जावेद रायमो गोठ अणीअ खां इस्माइल रायमो आरब जी डाणी खां इस्लाम भईयो जूझारे जे पार खां नवाज समय जो शायर उमरकोट खां शायर अब्बास अली रायमो जेको शायर वाहिद सांद जो प्यारो शागिर्द है। ताजेला में की कोनी करियो अपरा से मिलते तो टोड़ियो अज थियो ऐ बेजार वावा ते तो निभायो यार वावा ते तो निभायो यार। ताजेला में की कोनी करियो अपरा से मिलते तो टोड़ियो अज थियो ऐ बेजार वावा ते तो निभायो यार वावा ते तो निभायो यार। कारी जो तू सिंधड़ी अंबियो पछे जो तू जहर रो घुटियो कारी जो तू सिंधड़ी अंबियो पछे जो तू जहर रो घुटियो ते तो कमायो मैं तो लोड़ो अपरा से मिलना ते तो टोड़ो अज थियो ऐ बेजार वावा ते तो निभायो यार वावा ते तो निभायो यार। देखण में लगो मीरो मामो कर गयो तू में से जामो देखण में लगो मीरो मामो कर गयो तू में से जामो दिलरो सफा पक्को पथरियो अपरा से मिलते तो टोड़ो अज थियो ऐ बेजार वावा ते तो निभायो यार वावा ते तो निभायो यार। वधिक फरमाशा गोठ रामू जे मेरे खां 90 बच खास के लिए जेको उठन जो वापारी है। मियाँ दाद हतो माण्हू मोलाई ते तो गरी में से बेवफाई मियाँ दाद हतो माण्हू मोला